अज नेकिन जा दरिया प्यादा वन पर असांखे परवाह ही कान्हे का। नबी से फरमायो जेको मुंहिंजो उम्मती वुज़ू थो करे हथ तो धोए त हथनि जा गुनाह ख़त्म, मुंहुं तो धोए त मुंहं जा गुनाह ख़त्म, वात में गोरियूं थो करे त जेके गारियूं ॾिनई गिला कई गीबत कई वात जा गुनाह माफ़ था थी वञनि, पेर तो धोए त पेरनि जा गुनाह ख़त्म। जॾहिं वुज़ू करे मस्जिद थो अचे मुझे नबी फरमायो एक विख तो खणे अल्लाह ताला एक विख जे करे 10 गुनाह माफ़ तो करे, 10 दर्जा जन्नत में बुलंद तो करे, 10 नेकियूं ने जे अमाल नामे में थी। नबी से फरमायो अलिफ लाम मीम हिकड़ो हर्फ ना है, अलिफ जुदा लाम जुदा मीम जुदा, जेको पढ़े तो या ॿुधे तो अलिफ लाम मीम उनजे अमाल नामे में 30 नेकियूं थियूं लिखिजनि, 30 गुनाह था माफ़ थियनि, 30 दर्जा था जन्नत में बुलंद थियनि। बाज़ उलमा फरमाईंदा न अलिफ में 3 अखर, लाम में 3 अखर, मीम में 3 अखर, अलिफ घणा अखर हमज़ा लाम फा 3, जेको पढ़े तो या ॿुधे तो अलिफ लाम मीम उनजे अमाल नामे में 90 नेकियूं थियूं लिखिजनि, 90 गुनाह था माफ़ थियनि, 90 दर्जा था जन्नत में बुलंद थियनि। इन नमूने सां उलमा फरमाइनि था जेको हिकिड़ो क़ुरान मजीद जो ख़त्म करे थो या ॿुधे थो उनजे अमाल नामे में 1 खरब 83 अरब 62 करोड़ नेकियूं उनजे अमाल नामे में थियूं लिखिजनि। सुभान अल्लाह ॾाढिया चओ, एतिरा पैसा मिलना त पोइ त सुभान अल्लाह ॾाढिया चओ, पोइ त ज़ाल मर्द वञी पहुचो आहे। हिकिड़ो क़ुरान मजीद जो जेको ख़त्म थो करे उनजे अमाल नामे में 1 खरब 83 अरब 62 करोड़ नेकियूं उनजे अमाल नामे में थियूं लिखिजनि। बाबा नेकिन जो हिते कदुर ना है, नेकिन जो कदुर क़यामत जे ॾींहुं थींदो जिथे नेकिन जी बाज़ार लॻंदी, जिथे नेकिन जी मंडी लॻंदी। बसरनि जो कदुर बाज़ार में आहे या न, टमाटनि जो कदुर बाज़ार में आहे, जंदे उस अची वञे त छांव में वेहो, मस्जिद में कयो आहे प्रोग्राम लॻे भलो हल ठीक थियो जीअं थियो बस। बाबा बसर जो कदुर बाज़ार में थींदो कि न हिते, जॾहिं सॼी दुनिया में बसर ख़त्म थी वञे। हिन साल सैलाब में बसर जो रेट हुयो या घणे पियो बसर मिले 280 रुपया 300 रुपया किलो, 300 रुपया किलो बसर पियो मिले, बसर खत्म थी वियो। इन नेकिन जो कदुर क़यामत जे ॾींहुं थींदो जॾहिं नेकिन जी बाज़ार लॻंदी, न पैसो हूंदो न ज़मीन हूंदी, न बकरियूं रेडूं हूंदियूं, न मेयूं, न डगियूं हूंदियूं, न ट्रैक्टर हूंदा, न टालर हूंदा, का शइ न हूंदी, सिर्फ़ नेकिन जी ॻाल्हि हूंदी। नबी से फरमायो नेकी एतिरी त क़ीमती थी वेंदी जो पुट पीउ खे चवंदो बाबा मुझे जन्नत ऐं जहन्नम जो मसलो आहे, हिकिड़ी नेकी ॾे त मां जन्नत में वञा। पीउ चवंदुसि मां तोखे सुञाणा ई कोन थो, तूं आहीं केरु जो मूंखां नेकी थो वठी। नबी से जे ॻाल्हि ते यकीन अचेव थो या कोन थो अचेव? अलाह जे नबी फरमायो वरी मां वटि ईंदो अम्मा भला तूं नेकी ॾे, मुझे जन्नत ऐं जहन्नम जो मसलो आहे। मां चवंदसि तूं आहीं केरु जो मूंखां नेकी थो वठी, मां तोखे सुञाणा ई कान थी। पीउ मां कोन सुञाणंदा त मुर्शिद सुञाणंदा, उस्ताद सुञाणंदा, पीउ मां खां वधीक को मुर्शिद आहे?